नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तो क्वेश्चन भी पूछा हाँ कि भक्ति जे कहानियुनि में ॾेखारींदा आहिनि हाँ कि श्री कृष्ण सुदर्शन चक्र हलाए करे हाँ जेके राक्षस हुआ असुर हुआ हाँ उन्हनि जा गला कटिया। हाँ त इन जे ज्ञान में छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, सभिनि खां पहिरियों त पाण देवी देवताउनि जी महिमा छा ॻाईंदा आहियूं कि वो अहिंसक हूंदा आहिनि, वो हिंसा न कंदा आहिनि न। हाँ लेकिन अहिड़ा जो पाण ॾिसूं था भक्ति मार्ग में सीरियल्स आदि या शास्त्रनि में पढ़ूं था, महिमा त पाण कुझु था ॻायूं कि तव्हां डबल अहिंसक आहियो, संपूर्ण निर्विकारी आहियो, ऐं पाण शास्त्र आदि ऐं भक्ति में कुझु ॿियो था ॾेखारियूं। त हिन ॻाल्हि खे परमात्मा चवंदा आहिनि कि तव्हां हीअं सम्झो कि असां महिमा छा था ॻायूं ऐं पोइ ॾेखारियूं छा था। हिन ॿिन्हिनि खे जॾहिं पाण मैच कंदासीं न त ऑटोमेटिकली जो देवी देवताउनि जे मथां अलॻि अलॻि ॻाल्हियूं पाण लॻायूं आहिनि कि भई हुन माखन चुराई, हुनजी सीता चुरी, या हुननि कंस खे मारियईं, या हुननि सां बि एॾी दुख जी ॻाल्हियूं थी। भई महिमा छा केॾी ऊची था ॻायूं था, सर्व गुणनि जो संपन्न आहियो, 16 कला संपूर्ण आहियो, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक आहियो, मर्यादा पुरुषोत्तम आहियो। त परमात्मा बाप चवंदा आहिनि कि हिन जो यथार्थ अर्थ हूंदो आहे, जेका बि कहानियूं आदि ॾेखारींदा न, कि हुन त पूरा 84 जन्म वरिता हुया न। हाणे सतयुग त्रेता में त वो सुख शांति में रहंदा हुया, लेकिन द्वापर कलयुग में वो भी देव आत्माएं जॾहिं कलयुगी द्वापर कलयुग में आयूं, विकारनि जी वश थियूं, त हिन दुनिया में जेकी बुराइयूं हुयूं उहे सभु हुननि में बि आयूं। हुननि जे जीवन में बि दुख हुननि भोगियो, हुननि सां बि माण्हुनि एॾो बुरो कयो, लेकिन कॾहिं कयो? द्वापर कलयुग में। हाँ, तो ये जेको ॾेखारीनि था कि स्वदर्शन चक्र सां असुरनि जो गलो थो काटे। त असुर काथे हूंदा? कलयुग में हूंदा न। भई पाण कल्ह पढ़ियोसीं न, भई आसुरी संस्कार ऐं दैवी संस्कार। देवताउनि ऐं असुरनि जी लड़ाई न थी, जिस्मानी लड़ाई न थी, लेकिन अंदर ही अंदर दैवी संस्कार ऐं आसुरी संस्कार जे विच में युद्ध भी थे। त ईअं ई जॾहिं परमात्मा हिन धरती ते आया ऐं हुननि असांखे पूरी सृष्टि चक्र जो ज्ञान ॾिनई। भई स्वदर्शन जेको चक्र ॾेखारींदा आहिनि, त हुन में छा हूंदो आहे? चक्कर में स्वास्तिक ठहियल हूंदो आहे न, हुन में स्वास्तिक में त स्वास्तिक जो मतलब पाण पढ़ियोसीं, सतयुग त्रेता द्वापर कलयुग। त कृष्ण जी आत्मा कलयुग जे अंत में परमात्मा खां हिन पूरे सृष्टि चक्र जो ज्ञान वतई कि कीअं मां आत्मा पहिरियों सतयुग में हुयमि, पोइ त्रेता में, पोइ द्वापर में, कलयुग में। हाणे मां आत्मा, मुंहिंजे आत्मा जे मथां केॾो पापनि जो बोझो आहे, विकार आहिनि, केॾा असुरी स्वभाव संस्कार आहिनि। त कृष्ण जी आत्मा खुद ही इहो ज्ञान वठी करे, पूरे चक्कर जो ज्ञान वठी करे, पंहिंजे अंदर में जेतिरा भी आसुरी स्वभाव संस्कार आया हुया, हुननि जी ख़त्म कई। अच्छा, हिकु आसुरी स्वभाव, हिकु आसुरी संस्कार, हिकु विकार खे, बुराई खे परमात्मा जी शक्ति सां, परमात्मा जी हिन चक्कर जे ज्ञान सां, जेको सृष्टि जो चक्कर परमात्मा पाण खे ॾे थो न, सृष्टि जे आदि मध्य अंत जे ज्ञान सां पंहिंजे अंदर सभु आसुरी स्वभाव संस्कार ख़त्म करे कहिड़ा धारण कई? दैवी स्वभाव संस्कार। हाँ, हिनखे ॿियो कोई असुर न हुयो जंहिंजो गलो पियो काटे। ये खुद जे अंदर ही जेका आसुरी स्वभाव संस्कार हुया, जेका अंदर परेशान पिया करनि, हुननि खे पोइ ख़त्म करे। कीअं? ज्ञान जे सिमरन सां। भई जेकी भी ॻाल्हियूं परमात्मा हुनखे सतयुग जे बारे में ॿुधाई, भई तूं सतयुग में हीअं हुए, सभु हीअं रहंदा हुया, त्रेता में सभु हीअं रहंदा हुया, दुनिया हीअं हुई, पोइ द्वापर में हीअं थियो, कलयुग में हीअं थियो।
त जेतिरो जेतिरो आत्मा हिन चक्कर जे ज्ञान जे सिमरन में ईंदी पई वञे ओतिरो परिवर्तन बि थींदी वञे। भई केरु पंहिंजे पाण खे भुलिजी वेंदो आहे त पाण जीअं जीअं हुनखे यादि ॾियारंदा वेंदा आहियूं हुनजी याददाश्त अची वेंदी आहे त उहा सभु पुराणियूं ॻाल्हियूं भुलिजी करे उहो वापसि खां हुनजी याददाश्त अची वेंदी आहे। ईअं ई कृष्ण जी आत्मा स्वदर्शन चक्र फिराईंदी पई वञे। स्वदर्शन अर्थात आत्मा खे खुद जो दर्शन पियो थिए। ॾिसो नाम ई आहे स्वदर्शन। स्वदर्शन अर्थात आत्मा खे खुद जो दर्शन पियो थिए कि का मां कीअं हिन सृष्टि ते चक्कर काटे काटे कीअं हाणे मां असुर ठहियो आहे ऐं मां पहिरियों दैवी संस्कार स्वभावदार हो संपन्न हुयमि त हाणे मूंखे उहो ई दैवी स्वभाव संस्कार धारण करणा आहिनि। सभिनि आसुरी स्वभाव संस्कार खे ख़तम करणो आहे। कंहिंजी शक्ति सां? परमात्मा जी। ज्ञान त बुद्धि सां सम्झंदासीं लेकिन हुनखे जीवन में धारण करण लाइ केरु शक्ति पियो ॾे? परमात्मा। ठीकु आहे, त हिन जो यथार्थ अर्थ इहो आहे। कृष्ण जी आत्मा अहिंसक आहे त कृष्ण सतयुग में ईअं स्वदर्शन चक्र घुमाए करे असुरनि जो गलो न काटे। कॾहिं काटे? कलयुग जे अंत सतयुग जी आदि में जेकी कृष्ण जी आत्मा 84वें जन्म में आई हुन जन्म में अची करे हुन ये ज्ञान और शक्ति सां पंहिंजी सभु आत्मा खे आसुरी संस्कारनि खां मुक्त करे दैवी स्वभाव संस्कार धारण कई। अच्छा, ठीकु आहे जी दीदी। हाँ, थैंक यू।